अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां इमरान मलिक ऐं ॾिसी रहिया आहियो अनसेंसर टीवी। नाज़रीन, अॼु मौजूदु आहियां अब्दुल्ला मॉल में, जिते 7हों HLF थी रहियो आहे, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल। हिते जेका माण्हू आया आहिनि उन्हनि खां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो हिन अहिड़े क़िस्म जे इवेंटनि खे उहे कीअं था ॾिसनि। सर, हिते इहो ॿुधाइजो कि कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ रखियूं आहिनि तव्हां, या कहिड़ा यूथ खे कहिड़ो फ़ाइदो थींदो हिननि अहिड़े क़िस्म जे इवेंटनि में। असां हिते सेशन्स रखिया आहिनि। 2 ॾींहंनि में 150 जे लॻभॻि राइटर्स आहिनि जेके उन्हनि सेशन्स में शरीक थींदा। हुनमें सीनियर बि आहिनि, नौजवान बि आहिनि, मर्द बि आहिनि, औरतूं बि आहिनि, हर उमिरि जा आहिनि। उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी टिनी ॿोलियुनि जा किताब, उन्हनि जा बुक लॉन्चिंग्स ऐं ॿिया सेशन्स रखिया आहिनि। ऐं उनखां अलावा असां वटि 16 डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि, उनजी स्क्रीनिंग थींदी। अच्छा, उनखां अलावा 2 टेली फिल्म्स आहिनि, उन्हनि जी स्क्रीनिंग थींदी। उनखां अलावा असां राति जो रेगुलर म्यूज़िक कंदासीं, 2 ॾींहंनि जी डेली म्यूज़िक थींदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु, बिल्कुलु ठीकु। तव्हां सां मिली इलाही ख़ुशी थी इलाही टाइम। कीअं महसूसु थिए थो हिते अॼु HLF में? HLF में हिकु त इलाही टाइम खां पोइ वरी थियो आहे कोविड जेके ब्रेक जेको लॻी वियो आहे। हाणे नवां ॾींहं आहे त क्राउड घटि आहे, थोरो यूथ इलाही नज़र थी अचे ऐं वेन्यू बि डिफरेंट आहे। पर उहे मूंखे लॻे थो उहो बेस्ट हुयो। ही थोरो मूंखे मज़ो न आहे। पैनल्स वग़ैरह केतिरा ई अटेंड कया आहिनि? मां त हींअर आई आहियां, हींअर मुंहिंजे बाबा जो आहे सेशन, त असां हिते आबू जो इहो ई छो जो उहे पोइट आहिनि त सभिनि पोइट्स खे घुराए करे हुनजे सिंधी शाइरी जे हींअर जेको आहे त ॾिसंदासीं। लास्ट में मूंखे बसि एंड में इहो सवाल तव्हां सां आहे कि हिन अहिड़े इवेंट सां यूथ खे कहिड़ो फ़ाइदो थिए थो ऐं छा अहिड़ा इवेंट थियणु खपनि, ऐं तव्हां बसि पब्लिक खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था? बिल्कुलु अहिड़ा इवेंट्स थींदा रहनि ऐं यूथ खे हिन सां फ़ाइदो ईअं थींदो जो सोशलाइज़िंग थिए थी, हिन सां तव्हांजा कॉन्टेक्ट्स ठहनि था ऐं जेके हिते वॉलंटियर्स थी कमु था कनि उन्हनि खे एक्सपोजर मिले थो, त अहिड़ा थियणु खपनि। ऐं लर्निंग बि थी थी ओवरऑल। जेके बि असांजा ॾाहा हिते करे ॻाल्हाइनि था ऐं चवनि जेके ॻाल्हि जो हुननि जो लेक्चर्स आहे त उहो अटेंड करण सां इलाही इंफॉर्मेटिव आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में हिन क़िस्म जो मेलो मचे, इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा ई तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। असांखे इहो जाइ न ॾिसणु घुरिजे। जाइ खां वधीक अहमियत हिन ॻाल्हि जी आहे त हिकिड़ो इवेंट थिए पियो ऐं उन में मुख़्तलिफ़ माण्हू हैदराबाद जा अचनि पिया। तव्हां ॾिसो पिया त सॼो मेलो भरियो पियो आहे, किताबनि जे बुक स्टॉल्स ते या सेशन्स में बरश लॻी पई आहे। हिन जो मतिलबु आहे त माण्हू अचनि पिया। ॿी ॻाल्हि त अहिड़नि मेलनि जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। हिन क़िस्म जा फेस्टिवल माण्हुनि खे जीआरींदा आहिनि, जागरता ॾींदा आहिनि ऐं हिकिड़े ज़िंदा समाज हुजण जो अञाणे ॾींदा आहिनि। असां अलॻि अलॻि क़िस्म जा सामान आंदो अथऊं। रिली आहे 15-2500 ऐं ड्रेस आहे 2500, पोइ 2500 आहे हथ सां। असां पाण असांजे जेके कपिड़ो माइनि खे ॾींदा आहियूं उहे असांखे ठाहे ॾींदा आहिनि। हिन ट्रेडिशनल शयुनि खे ऐं सुबुह खां वठी सेल वग़ैरह थी? हा, सुबुह खां वठी हिन टाइम ताणी असां 10 ड्रेसियूं खपाए चुका आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो? असां बि ठीकु आहियूं। मज़ो अचे पियो? हा, सही आहे, बहितर आहे, कुझु बहितर आहे। कुझु बहितर आहे छा? कहिड़ियूं कमियूं आहिनि? आई थिंक 7 साल थी विया आहिनि हिन फेस्टिवल खे थींदे। इन खे वधीक मैच्योर हुअणु खपे, इन्हनि जा डिसीजन्स वधीक ऑर्गेनाइज़ हुअणु खपे तव्हांजे हिसाब सां? मुंहिंजे हिसाब सां काफ़ी शयूं बहितर थी सघनि पियूं। जीअं एट अ टाइम भई स्टेजिस रन न कजनि हा, अगरि कजनि बि हा त हुनजो साउंड सिस्टम ईअं बहितर कजे हा जीअं कंहिंखे डिस्टर्बेंस न थिए। छो त जेको बि हिते अचे थो पैनल जे लाइ उहो मीनिंगफुल टॉक या कंहिं कॉज़ जे करे अचे थो। अगरि ॿई हिक ॿिए जे वॉइस जे साउंड जे करे डिस्टर्ब थियनि था त उनजे हिसाब सां मुंहिंजे हिसाब सां इहा ऑर्गेनाइज़ेशन में कमी आहे त कहिड़ो असांजी हॉल कहिड़ी तरफ़ आहे, या इहे जेके नंढियूं नंढियूं मसइला आहिनि फेस्टिवल्स में, एॾो मैच्योर थियण खां पोइ फेस्टिवल इहे बेसिक मसइला न हुअणु खपनि। अॼु मां ॾिठो हिते मैम तव्हांजो पैनल बि हुयो। उहो पैनल छा ते हुयो? टॉपिक्स कहिड़ो? असांजो पैनल ॾाढे ई इम्पोर्टेंट टॉपिक ते हो एंड दैट इज़ कि असांजी सिंध जी औरत खे कंहिं क़िस्म जा चैलेंजिस पेश था अचनि। उन ते असांजे पैनल पंहिंजी कोशिशि कई कि घणी में घणी माण्हुनि खे हिन हवाले सां ॼाण ॾेई सघूं, हिन ते काफ़ी हेल्दी डिस्कशन करे सघूं ताकी माण्हुनि खे ख़बर पए कि असांजी सिंध जी औरत कंहिं तरह जे चैलेंजिस जो सामनो करे थी ऐं उन चैलेंजिस मां असां पंहिंजी सिंध जी औरत खे कीअं कढी था सघूं। ऐसे इवेंट्स होने चाहिए। एक तो देखें, एक हम लोगों को एक अर्निंग सिर्फ नहीं होती है, हम लोगों का एक्सपीरियंस हम गेन कर रहे हैं। प्लस ये कि जो हमारी वर्कर्स हैं जो काम करती हैं उनको वो हम काम दे रहे हैं तो वो भी घर में बैठी काम कर रही हैं ना। यूथ खे कीअं कनेक्ट कयो था हिन इवेंट सां? मां त हिते ॾिठो आहे तमामु सुठो रेशो सुठो हुयो नौजवाननि जो। हा, मां ॾिठो आहे त वधीक
अर्निंग आहे हिते? तमामु सुठो। मां सम्झां थी त हिन वक़्तु जेको अदब जे हवाले सां हुजे या वरी कंहिं बि हिसाब सां त युथ जो हर हिकु माना शोबे में आहे, माना हुन जी महिनत आहे। आख़िर में छा चवणु चाहींदो असांजे ऑडियंस खे? इहो ई चवणु चाहींदसि त अहिड़ा इवेंट्स थियणु घुरिजनि, अहिड़ा प्रोग्राम्स थियणु घुरिजनि जिन में त तमामु घणी ख़ुशी थिए थी। हिकु त असां वटि प्रोग्राम्स तमामु घटि थींदा आहिनि अहिड़े समाज में। थियो प्रोग्राम ऐं मूंखे इहा अॻ में बि ॻाल्हि कंहिंसां बि कई त सुठी ॻाल्हि आहे त हिते फनकार बि सभु नवां ऐं सभु यूथ यंग जेके अॻ में इंट्रोड्यूस कोन थियल ऐं हितां ई निकिरंदा हुते फनकार ॻाइनि पिया। उहे बि ॿार नौजवान हुया जिन जी एग्ज़िबिशन थी आहे पेंटिंग जी, उहे बि ताज़ो ग्रेजुएट थियण था आर्ट डिज़ाइन मां, ऐं जिन जी स्किलिंग थी आहे नेपटेक जा स्टूडेंट्स, उन्हनि में पहिरियों शो थियो आहे। त इन करे असां जेको हिन में फेस्टिवल में जेका फिल्मी प्रेज़ेंट कयूं, डॉक्यूमेंट्री प्रेज़ेंट कयूं, उहो अकॉर्डिंग टू सोशल इशूज़ हुजनि, रिसर्च हुजे। एज़ अ डॉक्यूमेंट्री में मिसाल तौर असां जेको डॉक्यूमेंट्री प्रेज़ेंट कयूं हिते HLF में जेको हैदराबाद लिटरेरी फेस्टिवल में आहे, उहे मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते हुयूं। ऐं ईअं ई वरी असांजी शॉर्ट फिल्मूं हुयूं, उहे बि मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते हुयूं। मिसाल हुन सोशल इशूज़ बि हुआ। छा रिस्पॉन्स हुयो ॾिसनि पिया? माण्हुनि जो ज़बरदस्त रिस्पॉन्स हो। ऐं इवन तव्हां माना जेका असांजा पंहिंजा स्टूडेंट आहिनि जेको तव्हां सां बि गॾु रहिया आहिनि, हिकिड़ी बैच आहे तव्हांजी बि डॉक्यूमेंट्री वग़ैरह रहिया आहिनि। इवन तव्हांजे PTV जा जेका डायरेक्टर GMC वग़ैरह हुआ, उन्हनि उन्हनि खे एप्रिशिएट कयो ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि खे इहो बि इनवाइट कयूं त तव्हां असां वटि अचो, असां तव्हांखे डॉक्यूमेंट्री ऐं शॉर्ट फिल्म बि इंटरनी सेखारींदासीं। इन खां वधीक उनखे कहिड़ो प्लेटफॉर्म खपे? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहे? हाँ, फर्स्ट क्लास ज़बरदस्त। ठीकु आहे, मज़ो अचे पियो इवेंट में? हाँ बिल्कुलु, हेॾो ख़ूबसूरत इवेंट जिते तव्हां ॾिसो त हिन कोरोना वारे माहौल में बि हज़ारे माण्हुनि जी शिरकत ऐं केतिरा सारा हिन में नौजवान फैमिलीज़ नंढा वॾा यानी हर उमिरि जे माण्हू हिन फेस्टिवल में शिरकत कई आहे। ऐं हर माण्हू घरनि खां हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हाणे हिन वक़्तु ब्रांड थी चुको आहे, हिकिड़ो ब्रांड थी चुको आहे जेको नौजवाननि ऐं सभिनी तबिके जे माण्हुनि जे लाइ तालीम जो ज़रियो आहे, अदब जो ज़रियो आहे। ही तमामु सुठो इवेंट आहे ऐं तफ़रीह सां गॾु तव्हांखे हिते ॾाढी इंटेलेक्चुअल ॻाल्हियूं ऐं जेको सो हर टॉपिक जे हवाले सां तव्हांखे इंफॉर्मेशन मिले थी, एक्सपर्ट सां मिलण जो मौक़ो मिले पियो। तव्हां हिते ॾिसो त एग्रीकल्चर ते बि ॻाल्हायो पियो वञे, इरीगेशन ते, वाटर इशूज़ ते पियो ॻाल्हायो वञे, उनजे अलावा वुमेन राइट्स ते बि ॻाल्हायो पियो वञे। त हिकिड़ी वैरायटी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे? ज़िशान बलोच। ज़िशान बलोच, केतिरियूं छोकिरियूं ॾिठो? छोकिरियूं केतिरियूं ॾिठियूं अथई हिते? छोकिरियूं बसि मिड़ी जेके हिकु ॿ नज़र आयूं। माहौल में मज़ो आहे? यार ॾाढो मज़ो आहे माहौल में। अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि मां त चवां थो बार बार थींदा।